नाज़रीन, पिथोरे जे हाजी बादल नोहड़े गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में शागिर्दनि में चटा भेटी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है ग़ुलाम कादिर आरे सर। जी ग़ुलाम कादिर। इन वक्त मौजूद हैं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी बादल नोड़ी में, जिते शागिर्दनि जे लाइ हिकिड़ो प्रोग्राम रखायो वियो है चटा भेटी जो मुक़ाबले जो। उन हवाले सां उस्तादनि शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि जो छा चवणु। हिन प्रोग्राम करण ते हिते जी जेका हाजी बादल नोड़ी प्राइमरी स्कूल जी इंतज़ामिया हेड मास्टर ऐं ॿिया जेको उन्हनि जो मुबारकबाद पेश कयां थो। ऐं एज़ ए टी ओ मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे ऐं मुंहिंजी हिन ते सभिनी उस्तादनि खे चयो है, वरी बि चवंदासीं त सभु जेके हर स्कूल मंझि अहिड़ा जेके प्रोग्राम थियनि, छो इहे गैर जेके आहिनि निसाबी सरगर्मियूं आहिनि, हिननि करण सां ॿारनि में जेका आहे उहो एतमाद वधे थो। इन स्कूल में वाकई बादल नोड़ी में हिकिड़ो माहौल मिलियो आहे, वाकई उस्तादनि से ज़रिए ऐं पंहिंजो हिते जो जेको HM आहे, ये पहिरीं बि जंहिं स्कूल में हो जेंदल शाह में, हू स्कूल भी तमामु बूस्टअप थियल हो। हाणे हिते आयो आहे तो हिन स्कूल में भी काफ़ी चेंजिंग आई। जिथे जो उस्ताद HM अगर मेहनती आहे तो वो स्कूल के अलाए छा जो छा करे तो सके। जी बादल नोड़ी में तमाम बेहतरीन प्रोग्राम ही राइटिंग कंपटीशन के हवाले से हो, ऐं जिन ॿारनि अॼु प्राइमरी लेवल ते ईअं कम्पीट कयो है, ये ॿार इंशाअल्लाह ताला असांजे माशरे में बेहतर किरदार अदा कंदा। हाजी बादल नोड़ी के अंदर ही कॉम्पिटिशन राइटिंग कॉम्पिटिशन के हवाले से प्रोग्राम करायो आहे। ज़रूरत है अहिड़नि प्रोग्राम कराइण जी त जीअं असांजे जेके बक़ाया जेके स्कूल आहिनि उन्हनि जे अंदरि जेको आहे इहो हिकिड़े क़िस्म जी जेको आहे सो रिवाजु पवे, ऐं इन सां असांजा ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि मंझि तमामु घणो फ़र्क़ु ईंदो ऐं असांजे उस्तादनि जे अंदरि हिकिड़ो जज़्बो पैदा थींदो। नैण वसी पिया आधी अधारे नैण वसी पिया, तुझो यादूं तारा जण खे उभदे नियारे नैण वसी पिया। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जी इहो चवणु आहे त अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थियणु घुरिजनि, उन्हनि सां जेको आहे ॿारनि जी तइलीम में सुधारो पिणु ईंदो।